नसीराबाद रिपोर्टर इम्तियाज अली सुमर और रूहानी तलबा जमात व जमात इस्लाहुल मुस्लिमीन ब्रांच शेख मोहल्ला नसीराबाद जे उहदेदारनि जी मीटिंग थी गुज़री। मीटिंग जामिया मस्जिद सिद्दीकिया मदरसा अरबिया ताहिरिया शेख मोहल्ला नसीराबाद में खलीफा साईं कारी उबैदुल्लाह पहवर ताहिरी जी ज़ेर सदारत में थी गुज़री। मीटिंग जी शुरुआत तिलावत कलाम पाक सां थी। नात मनक़बत पढ़ी वई। मीटिंग जे सालियाने जो सिलेक्शन जी एजेंडा ते कई वई। आयल सभिनी उहदेदारनि खां सलाह मशवरा वरिता विया। हिकु हिकु उहदेदार पंहिंजी तजवीज़ पेश कई। उहदेदारनि खां ईंदड़ साल लाइ पंहिंजे दिलो जान सां दीनी ख़िदमतूं करण लाइ पंहिंजा उहिदा तजवीज़ कया विया। उन मौक़े ते आयल सभिनी उहदेदारनि खे ख़लीफ़ा साईं कारी उबैदुल्लाह पहवर साहब जिन लेक्चर ॾींदे चयो त असां तव्हां सभिनीनि खे घुर्जे त अल्लाह ताला ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयूं, 5 वक़्त बाद जमात सां निमाज़ अदा कयूं, मराक़िबे में शामिल थियूं, अल्लाह अल्लाह ज़िक्र कयूं, रोज़ानो वाक़ कयूं। आयल सभिनी उहदेदारनि खे रिफ्रेशमेंट कराए दुआए ख़ैर घुरी। प्रोग्राम इख़्तिताम ते पहुतो।